मुझो ईंदो ढोलण साईं साथड़ो सही सलामत नींदो मथां लगन साथड़ो सही सलामत नींदो ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं आती गई हथड़ा वॾी फिल्म आई चिकन मां चाड़ींदो आती गई हथड़ा चिकन मां चाड़ींदो आती गई हथड़ा चिकन मां चाड़ींदो ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं अब्दुल लतीफ़ दे आदि हथ झलींदो हिते अब्दुल लतीफ़ दे आदि हथ झलींदो हिते अब्दुल लतीफ़ दे आदि हथ झलींदो ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण ओए ईंदो ढोलण फोटो बंद कहाँ वार रुजिंदा हाँ लाइट मुड़ लगा ना काल अतला का मोबाइल उठिया मामा बोले तालीम खाते में IB टेस्ट पास करण बावजूद मुख़्तलिफ़ जेके टीचर एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे थोरो पोइ थी हाँ नहीं बिल्कुल तालीम खाते में IB टेस्ट पास करण बावजूद जॉइनिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ जो म्यूज़िक टीचर्स जेके एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे प्रेस क्लब ॾाढो ॻाए वॻाए एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे त मुतालबा कहिड़ा हुन जी से असांजो मुतालबो आहे 9/8/2023 ते साईं सरदार अली शाह सां फ़नकार सां फ़नकारी करे असांखे ऑफर आर्डर ॾेई हेसि ताईं हुन असांजे सम्झाई खंघियो बि न आहे हिनखे यादि कई असांखे ऑफर आर्डर मिलण खां पोइ असांजी DRC ठही असांजी पुलिस वेरिफिकेशन थी वई आहे मेडिकल थी वई आहे असां 3 महीननि जो सिम्पा जो कोर्स करे हड़ूं जेके असां बाजनि ते साज़ वग़ैरह ॻाईंदा हुआसीं वॼाईंदा हुआसीं असांजो भरे रोज़गार सां लॻंदा हुआसीं एजुकेशन डिपार्टमेंट में 14 हज़ार जी नौकिरी मिली असांखे ऑफर आर्डर ॾेई साईं सरदार आर्ट काउंसिल में घुराए असांखे ऑफर आर्डर पंहिंजे हथनि सां ॾेई ऐसी त असांखे सार नथो लहे असां तव्हां सभिनी साफ़ बिरादरनि खे अर्ज़दार कयूं ऐं सरदार अली शाह असांखे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी खपे मूंखे कीअं पैसो इhtजाज हले थो एतिरो टाइम गुज़री वियो कनकट कापट कापड़ी कनोटिया कंचीर सदावन सामा आशिक तरहीर दसा ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर जे फना थिया फ़क़ीर हलो त कया पसूं तंजा साईं जीअं त 2 साल अॻु म्यूज़िक टीचर जेको साईं सरदार अली शाह हिकिड़ो इदारो खोलियो उन में जॉइनिंग करे लाइ जेके 2 साल गुज़रे 3 साल हले पियो असांजो पुरअमन एहतिजाज जेको तव्हां ॾिसो पिया ॾिठा हूंदा मीडिया ज़रिए हर चैनल ते अॼु असां जेको नौशर फिरोज़ प्रेस क्लब ते बीठा आहियूं इन जे लाइ साईं सरदार अली शाह खे गुज़ारिश आहे त
बाबा महिरबानी करे जेको तव्हां पंहिंजा वाइदा कयो आहे IBA टेस्ट जेको मञियल इदारो आहे उन खां वधीक ॿी ॻाल्हि कान्हे IBA टेस्ट आहे म्यूज़िक टीचर उन में जेके पास आहिनि 319 शागिर्द उनखे ऑफर ऑर्डर मिलियल आहे जॉइन कराइण लाइ ॿियो साल गुज़री वियो 3 साल में शुरू आहिनि महिरबानी करे साईं सरदार शाह ऐं असांजो जेको वज़ीर आला आहे साईं मुराद अली शाह उन गुज़ारिश आहे महिरबानी करे इन्हनि म्यूज़िक टीचरनि जी मायूसी ख़तमु कनि उनखे जॉइनिंग ॾियनि महिरबानी थींदी साईं सरदार शाह तव्हां पंहिंजो वाइदो पारियो बाबा तव्हां फनकारनि जे हाल खां ख़्याल खां वाक़ुफ़ु आहियो तव्हांखे सॼी ख़बर आहे सो महिरबानी करे ख़ुदारा साईं हिननि जी मायूसी ख़तमु कयो ऐं हिनखे जॉइनिंग वरी छा मुतालो मौजूदु सदा मौजूदु जीअं त 2 साल पहिरीं असां जाम शोरो सिंपा में म्यूज़िक टीचर जो कोर्स करे असां हिते आया आहियूं तक़रीबन 2 साल गुज़रण बावजूदि साईं सरदार शाह असांजी बेचैनी ख़तमु कोन करे ऐं महिरबानी करे असांखे म्यूज़िक टीचर जी जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई हुई कीअं पिया ॾिसो 2 साल गुज़री विया टेस्ट पास कई उन जे बावजूदि बि जॉइनिंग ऑर्डर नथा असल में साईं असां जेके म्यूज़िक टीचर आया आहियूं 2021 जी पॉलिसी तहत आयासीं जंहिंजे करे पोइ वरी हुकूमत इहो ऐलान कयो त तव्हांखे कंहिं रजिस्टर्ड इदारे जो सर्टिफिकेट हुजे म्यूज़िक टीचर त माशाल्लाह सभु असांजा टैलेंटेड आहिनि ॻाईंदड़ हुया पर सरदार शाह चयो त बाबा तव्हांखे सिंपा इदारो आहे असांजो हुन मां 3 महीननि जो कोर्स लाज़मी करिणो आहे उहो असां कोर्स कयोसीं पोइ हिननि चयो त IBA तव्हांजी टेस्ट कंडक्ट कंदी IBA टेस्ट कंडक्ट कई जंहिंमें तक़रीबन 5-6 हज़ार माण्हू हुआ ऐं 319 म्यूज़िक टीचर पास थिया जंहिंखे सरदार शाह पंहिंजे हथनि सां ऑफर ऑर्डर ॾिना हाणे तक़रीबन 2.5 साल थियण ते आया आहिनि हाणे वरी हुननि जो चवणु इहो आहे त बाबा 2025 में असांखे कोर्ट चयो आहे त बाबा हींअर 28 साल एज कयो जॾहिं त असां 2021 जी पॉलिसी तहत आया आहियूं असांजी तव्हांजी तवसुल सां साईं जन खे इहा हिकिड़ी गुज़ारिश आहे मोहतबाना त साईं असां 2021 जे पॉलिसी तहत आया आहियूं असांखे तव्हां 2025 हिननि मसइलनि में न विझो बराए महिरबानी असांखे ऑफर ऑर्डर त ॾिना अथव हाणे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कयो मुसलसल तक़रीबन असांखे 2 महीनो आहे गर्मियुनि में धर ततीअ जो असां कराचीअ में प्रेस क्लब ते वेठा आहियूं काज़ी अहमद में वेठा आहियूं नवाब शाह में वेठा आहियूं नौशहरे में वेठा आहियूं ऐं संग वियासीं लतीफ़ साईं जे दरगाह ते वियासीं दांह खणी पर साईं सरदार शाह अखियूं बंदे वेठो आहे कन बंदे वेठो आहे असांजी कंहिं दांह खे साईं ॿुधण लाइ तयारु न आहे असांजो मुतालबो त 2 साल गुज़री चुका आहिनि असांजे सरदार शाह खां इहो रहियो आहे असांखे जीअं तव्हां एतिरी सारी इज़त बख़्शी एतिरो सारो मान ॾिनो सिंध जे फनकारनि खे सिंध जे म्यूज़िक टीचरनि ऑर्डर तव्हां ॾिना असांखे हाणे जॉइनिंग नथी ॾिनी वञे काफ़ी दोस्त असांजा साईं सां मुखातिब बि थिया आहिनि हुते कराची में उते साईं जन इहो ई मौक़ुफ़ ॾिनो आहे त मुंहिंजो को बि इशू कोन्हे को कोर्ट जो इशू आहे बाबा हाणे कोर्ट त कॾो कोन्हे त स्टे ख़तमु करे चुकी आहे हाणे कोर्टूं पवां जूं या जज पवां जा असां फ़क़ीर माण्हू असां इंसाफ़ तव्हां ई न कंदो ॿियो केरु कंदो असांजी तव्हां बि त वधि में वधि तव्हां ताईं ईंदी न तव्हां ई ॿुधण वारा आहियो असांजा त ॿियो को वॾो सोर्स त कोन्हे असां वटि असांखे वॾा मिनिस्टरनि जा त कोन्हे माण्हू आयल या कुझु चइजे त असां MP MLA जे तरफ़ां खयल हुजूं त पोइ असांजे तरफ़ां त ॻाल्हाइण वारा बि खोड़ अची वञनि हा पर असां फ़क़ीरी लॾो आहे असांजो फनकारनि जो असांखे ख़ुदा खां सवाइ ऐं साईं सरदार शाह बादशाह तव्हां खां सवाइ असांखे ॿी का वाह न आहे छो जो जेका असांजी हिकिड़ी उमेद जी हिकिड़ी चिराग हुई उहा तव्हां हिकिड़ी असांजी रोशन कई आहे त वरी जेकॾहिं विसी वई आहे त हुनखे चिराग खे रोशन करण वारा बि तव्हां ई आहियो हाणे असांजो हथ ॿधी गुज़ारिश हिकिड़ी असांजी 2 साल खां वठी आई अचे थी कंदा था अचूं मुर्शिद साईं साईं असां तव्हांजे हथ में आहियूं इहे जज पवां जा आहिनि कोर्टूं पवां जूं जेको बि मसइलो आहे कोर्ट जो मसइलो आहे त बि तव्हां खां परे कोन्हे को तव्हां को सरकारी वकील उते मोकिले तव्हां इन मामले ते ख़तमु कराए था सघो सभु असां इन करे असां तव्हांखे इहा अपील कयूं था छो जो असांखे तव्हां वटो ई कुझु न कुझु थींदो असांजो तव्हां ई आहियो असांखे सुझे थी त ॿियो असांजो केरु बि साथी कोन्हे को तव्हां खां सवाइ सो बराए महिरबानी साईं सरदार शाह बादशाह थोरी असांजी नज़र रखो असां ग़रीब फ़क़ीर मिस्किन माण्हू आहियूं असांजा फनकार एॾा वॾा माण्हू कोन्हे असां ग़रीबी तबिको आहे असांजा इंसाफ़ कयो असांखे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी असांजी 2021 असांखे बराए
बराए मेहरबानी साईं सरदार अली शाह ऑफर लेटर त ॾिना आहिनि जॉइनिंग लेटर कोन था मिलनि असां नतीब सरकार ते दां खणी आहियूं जेएम सेठ जी बाज़ार ते दां खणी आहियूं अॼु असां नौशहर प्रेस क्लब ते आया आहियूं एहतजाज पिया कयूं साईं बराए मेहरबानी ख़ुदा जे वास्ते ई असांजा हथ अथनि असां फ़क़ीर माण्हू ग़रीब माण्हू असां पंहिंजा बाजा ढोलकूं खपाए असां कोरस कया आहिनि ऐं IPF तो असां पास थी आहियूं असांखे जॉइनिंग लेटर ॾे असांखे जॉइनिंग ॾेई असांखे हिकिड़ो मिंट जी बिल्कुल तैलीम खाते में म्यूज़िक टीचर तौर ऑफर ऑर्डर मिले थी उम्मीदवार ॻाल्हियूं ॿुधियूं चवण जो आहे 6 साल खां वधीक कंहिं जॉइनिंग ऑर्डर नथा मिलनि मुतालबो आहे त फौरी तौर ते जॉइनिंग ऑर्डर न वञे एहतजाज जो दायरो वधाए कंहिं महिल फ़क़ीर मेयर भेण सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार KTN न्यूज़ जी जाल सिंध म्यूज़िक टीचर प्रेस क्लब नौशहर फिरोज जे अॻियां प्रोग्राम एहतजाज कयो जीअं साईं सरदार शाह खे रिक्वेस्ट आहे त असां म्यूज़िक टीचरनि खे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई वञे 2 साल पहिरीं असांखे आर्ट काउंसिल कराची घुराए साईं असांखे ऑफर लेटर ॾिना 2 साल गुज़रण बावजूदि असांखे साईं जॉइनिंग न ॾिनी आहे साईं खे असां रिक्वेस्ट कंदासीं महिरबानी करे असांखे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई साहिब सदाइम करीम ते संस्कार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी साईं मुंहिंजा जीअं त 2 साल गुज़री विया आहिनि जेके IBA टेस्ट ऐं म्यूज़िक टीचर जेके साईं सरदार शाह कया 319 उहो त 5-6 हज़ार शायदि हुया उन्हनि मां जेके पास थिया 319 2 साल गुज़री विया आहिनि उनखे जॉइनिंग करणु मिली आहे ऑफर ऑर्डर मिलियल आहिनि हीअ जेके असांजा एहतजाज मिठो लतीफ़ साईं ते हुयासीं साईं GM साहिब ते अॼु नौशहर प्रेस क्लब ते साईं सरदार शाह ऐं असांजो वज़ीर आला साईं मुराद अली शाह महिरबानी कयो तव्हां फ़नकारनि जे हाल खां सभई वाक़ुफ़ु आहियो तव्हांजी हुकूमतूं ईंदियूं आहिनि असां गीत असां ठाहींदा आहियूं असांजे गीतनि ते तव्हां असेंबली में चूंडिजी ईंदा आहियो नारा लॻंदा आहिनि असां तव्हांजा गीत ॻाईंदा आहियूं हाणे महिरबानी करे असां फ़नकारनि जी कुझु महिरबानी कयो ऐं उनजी मायूसी ख़तमु कयो जॉइनिंग ॾियो हुनखे ऐं उनजी मायूसी ख़तमु कयो फ़नकार वीचारा फ़नकारनि जे हाल खां वाक़ुफ़ु कोन्हे असांजी सभिनी जी तव्हांखे ख़बर आहे सो महिरबानी करे हिनजी मायूसी ख़तमु कयो हिनखे जॉइनिंग ॾियो जॉइनिंग न ॾींदो त पोइ असांजा एहतजाज पर उन जिते किथे रहंदा मज़ार ते वञी एहतजाज कंदासीं उनखे वञी दान ॾींदासीं महिरबानी करे असां गुज़ारिश कयूं था साईं बाबा सरदार शाह खे तइलीम जो मिनिस्टर असांजो ऐं साईं मुराद अली शाह जेको वज़ीर आला आहे ऐं मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहिब खे महिरबानी करे फ़नकारनि जी मायूसी ख़तमु कनि ऐं उनखे जॉइनिंग ॾियनि अलाह साईं हुनखे ख़ुशि कंदो ई दुआगू रहंदा फ़नकार ख़ुशि रखंदो ऐं सलामत जी साईं जेका तहरीक हलंदी आहे उन में फ़नकार ऐं शाइर जो वॾो रोल हूंदो आहे फ़नकार हसास तबियत आहे शाइर हसास तबियत आहे साईं सरदार अली शाह पाण एॾो बहितरीनु माण्हू आहे उन असां लाइ एतिरी महिरबानी करे सिंध असेंबली मां पंहिंजा बिल पास कराए असां म्यूज़िक टीचर लाइ जेतिरी हिकिड़ी महिरबानी कई आहे ऐं उन खां पोइ असांजा सभु जेके फ़नकार आहिनि ॾाढा बहितरीनु फ़नकार आहिनि पर साईं सर्टिफाइड जेके फ़नकार हूंदा असां उन्हनि खे माना जॉइनिंग मतिलबु टेस्ट वठाईंदासीं असां सर्टिफाइड थियासीं जेके फ़नकार 1500 खां प्लस उन खां पोइ सर्टिफाइड थियण खां पोइ IBA जो हिकिड़ो मञियलु इदारो आहे जीअं असां खां टेस्ट वरिती उन में 1500 कैंडिडेट जेके हुयासीं पास थियासीं 319 सां 750 सीटूं हुयूं ऐं साईं आर्ट काउंसिल में घुराया असां फ़नकारनि खे छो जो असां मज़लूम क़ौम आहियूं साईं असां MPA MNA जा माण्हू न आहियूं चोर बाज़ार खां कोन आया आहियूं IBA मञियल इदारे जेका असांखां टेस्ट वरिती आहे असांजा माण्हू जेके ॿुधनि ॿुधण ताईं सिर्फ़ु मौजूदु आहिनि असांखे केतिरो सरदार शाह खां सवाइ तव्हां साफ़ हिन खां सवाइ तव्हां ते दां खणी वरी पहुताऊं सन साईं GM साहिब जे मज़ार ते वियाऊं शाबलती भिटाई जी दरगाह ते वियाऊं उन खां कराची प्रेस क्लब मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते दां खणी असां दर दर जूं ठोकरूं पिया पोइ इन लाइ जो साईं सरदार शाह जेके असांखे ऑफर ऑर्डर पंहिंजे हथनि सां ॾिना आहिनि ऐं हींअर साईं असां बेनदरी जी मज़ार ते भुट्टो साहिब जी मज़ार ते बि ईंदासीं ऐं उनखां 15 जेका मई आहे उन में नवाब शाह प्रेस क्लब तव्हां नौशहर फिरोज़ाबाद असां दां पंहिंजी खणी आया आहियूं साईं सरदार अली शाह असां फ़नकारनि जी मज़लूमनि जी दां ॿुधो
असां जेके तव्हांखे पर्ची ॾिनी आहे न हाणे पर्ची दवा असांखे नथी मिले जेसीं ताईं असांखे तव्हां जॉइनिंग न कराईंदो असां सरापा हेठि चार्ज हूंदासीं की तव्हां साहबी बिरादर असां फनकार दर्द जूं ठोकरूं पिया खाईंदासीं साईं असां तव्हांखे जेका दुआऊं ॾियूं पिया महिरबानी करे असांखे जॉइनिंग ॾे असांजी बेचैनी ख़तमु असांजो मुतालबो आहे साईं सरदार शाह हुकूमत खां असां म्यूज़िक टीचर मसालत IBA जे इदारे मां पास थी आयासीं कृष्णवाणी सिंध जा उन में असांखे जॉइनिंग लेटर असांजो जेको रहिजी वियो आहे हाणे साईं जन खे हिकिड़ी निमाणी गुज़ारिश आहे असांजी असांखे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कयो छो जो असांजो वसीलो साईं सरदार शाह खां सवाइ ॿियो को कोन्हे ऐं हीअ महिरबानी साईं सरदार शाह असां ते कई हुई जो असांखे फनकारनि खे सिंध जे फनकारनि खे म्यूज़िक टीचर थोरे स्केल जी नौकिरी ॾिनी साईं जन जा असां शुक्रगुज़ार आहियूं हाणे इन में इहो आहे त बसि हीरे खे थोरो साईं जन खे अर्ज़ु आहे त थोरो हुनखे झरकाईंदासीं असांजो साईं जन जे हथ में आहे कोर्टुनि जा मसइला जजनि जा मसइला मुर्शिद साईं सभु तव्हांजे हथ में आहे असांजी जज कोन ॿुधंदा असांजी वकील कोन ॿुधंदा तव्हां ई कुझु असांजे लाइ सोचो महिरबानी करे असांजी जॉइन बाबा और तू ये फनकारों की तरफ से ये मुतालबा करते हैं कि इनको ज्वाइनिंग आर्डर दिया जाए क्योंकि इनसे पहले तो टेस्टें ली गई हैं उनको पढ़ाया गया है वो ऐसे नहीं हैं वो तो क्वालिफाइड फनकार हैं और फनकार अमन के दाई होते हैं हम मुतालबा करते हैं कि फौरी तौर पर इनको ज्वाइनिंग आर्डर दिया जाए मैं तो कहता हूँ कि जब 71 में मलक तरन्नुम नूरजहां ने चलती हुई एक जंग में गाना गाया मेरे ढोल से पैते रब दिया रखा ये वो फनकार हैं या तो हालात जंग हैं अगर आपके पास तैलीम इदारे में खाली नहीं है तो आप सब इन फनकारों को आर्मी में भर्ती करें हम तैयार हैं पहले जंग लड़ाओ हमसे और फिर एजुकेशन में हमें नौकरी दो क्या हम ऐसे हैं हम पूरे सिंध के जो भी दरबार हैं वहाँ पे चले गए बाकी एक दरबार रही बाबा भुट्टे कसम है आपको उनको शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो को कसम है आपको शहीद बेनज़ीर भुट्टो का खुदा के वास्ते इनके पीछे फैमिली है आपके शाह साहब सरदार शाह आपने जो आर्डर दिया उनके पीछे हमने शादी भी कर दी अब बच्चे भी पैदा हो गए खुदा के वास्ते उस बच्चों के वास्ते हमें बरसरे रोजगार दे मेहरबानी होगी आपकी वरना हम पूरी सिंध में ऐसे ही चलते रहेंगे और इंशाल्लाह ताला अगली गवर्नमेंट में फिर आ पाएंगे और फिर हम आपके सामने आएंगे सारी सिंध के फनकार जी सारी सिंध के फनकार प्रेस क्लब के सामने खड़े हैं इनका मुतालबा है 2.5 साल हमने पहले IBA टेस्ट पास की थी सरदार शाह ने हमें आर्डर दे दिया अभी ज्वाइनिंग आर्डर नहीं दे रहा है इनका मुतालबा फौरन हमें ज्वाइनिंग आर्डर दिया जाए वरना हम शहीद बेनज़ीर भुट्टो अदालत पर जाएंगे शहीद भुट्टो को शिकायत करेंगे जालिम हुक्मरान ने आपको बिठाया है ये तो हमारा कोई गरीब का काम नहीं करता है या तो इनको हटा दो या तो इन गरीब को आर्डर दे दो थैंक यू ठीक है ना सब